कि कई इलाके ऐसे हैं जिनको हम बार बार क्लियर कर रहे हैं, हवाले करते हैं इंतजामिया के, दोबारा जो सा चूंकि बिल्ड और ट्रांसफर फेज नहीं होता, दोबारा क्लियर करने पड़ते हैं। बिकॉज बिल्ड और फिर जो इंतजामिया ने ट्रांसफर लेना है उन इलाकों में सूबाई हुकूमतों ने और जो वहाँ की इंतजामिया लोकल गवर्नमेंट्स हैं, दे शुड टेक ओवर। वो चूंकि नहीं हो रहा, उसकी वजह से जो प्रलॉन्ग्ड आर्मी डिप्लॉयमेंट है उसके अपने इश्यूज होते हैं और उसकी वजह से फौज के खिलाफ एक जहरीला बयानिया बनाने का लोगों को मौका ही मिलता है। पाक फौज जी का भी सियासी एजेंडा ना है, फौज न कहीं सियासी पार्टी जी मुखालिफा है, नई फौज कहीं पार्टी जी हिमायत करे थी। पाक फौज खुद एहतसाबी जे निज़ाम ते यकीन रखे थी ऐं फौज में खुद एहतसाबी जो अमल सबूतन जी बुनियाद ते थींदो आहे। लेफ्टिनेंट जनरल रिटायर्ड फैज़ हमीद खिलाफ बाज़ाब्ता तौर ते टॉप सिटी केस में दरख्वास्त मिली। अप्रैल 2024 में आला सतही कोर्ट ऑफ इंक्वायरी जो हुकुम ॾिनो वियो। फैज़ हमीद खिलाफ रिटायरमेंट खां पोइ बि आर्मी कानून जी भञगड़ी साबित थी। फैज़ हमीद जे केस में जेको भी मुलविस हूंदो, भली केॾी भी हैसियत या उहिदो हुजे, उन खिलाफ कार्रवाई थींदी। पाक फौज जे तर्जुमान लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी जी GHQ रावलपिंडी में प्रेस कॉन्फ्रेंस। पाक फौज जे तर्जुमान लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी चयो आहे त दहशतगर्दनि ख़िलाफ़ हलंदड़ साल 32,000 खां वधीक ऑपरेशन कया विया। गुज़िरियल हिकु महीने दौरान दहशतगर्दनि ख़िलाफ़ 4,000 ऑपरेशन्स कया विया। दहशतगर्दीअ जे नासूर खे मुंहुं ॾियण लाइ रोज़ानो जी बुनियाद ते 130 खां वधीक ऑपरेशन कया पिया वञनि। गुज़िरियल हिकु महीने दौरान 90 दहशतगर्द मारिया विया आहिनि। आख़िरी ख़्वारिजी दहशतगर्दीअ जे ख़ात्मे ताईं जंग जारी रहंदी। DGISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी चयो आहे त पाकिस्तान में को बि नो गो एरिया नाहे। नई किथे दहशतगर्दनि जी अमलदारी आहे। ॾेही ऐं परॾेही दुश्मननि ऐं उन्हनि जे सहूलियतकारनि जे इशारे ते दहशतगर्दनि 26 अगस्त जी राति बलूचिस्तान में बेगुनाह शहरनि खे निशानो बणायो। सिक्योरिटी फोर्सेस बलूचिस्तान में 21 दहशतगर्दनि खे मारियो। ऑपरेशन दौरान 14 बहादुर जवाननि शहादत माणी। बलूचिस्तान में दहशतगर्द जो मक़सद सूबे जी तरक्की में रंडक विझण आहे। बलूचिस्तान में एहसास महरूमी जो तासुर न पियो वञे। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ पाक फौज जे ऑपरेशनल तैयारियुनि ते मुकमल इत्मीनान जो इज़हार कयो ऐं खिते में स्ट्रेटजी खे इस्तेकाम बरक़रार रखण में हथियारबंद फौज जे अहम किरदार खे तस्लीम कयो। ISPR मूजिब वज़ीर-ए-आज़म आर्मी वार गेम जी पुॼाणीअ जे इजलास में शिरकत कई। ISPR जो चवणु आहे त वज़ीर-ए-आज़म खे गेम ऐं ख़तरे जे मैदान में पाक फौज जे ऑपरेशनल तैयारियुनि ते जामे ब्रीफिंग ॾिनी वई। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां पार्टी अॻवान अरबाब आलमगीर ऐं अरबाब ज़रक खान खलील जी मुलाक़ात। ज़रदारी हाउस में थियल मुलाक़ात में पेशावर जे सियासी सूरत हाल बाबति ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां MNA मीर गुलाम अली टालपुर बि मुलाक़ात कई। बदीन में बरसातुनि बाद ॿोॾि जी सूरत हाल बाबति गौर कयो वियो। सदर आसिफ अली ज़रदारी जी लाहौर में शहीद कैप्टन मोहम्मद अली कुरैशी जे घर आमद। सदर ममुलकत पारां शहीद कैप्टन मोहम्मद अली कुरैशी जे वारसनि सां ताज़ियत। सदर ममुलकत पारां कैप्टन मोहम्मद अली कुरैशी जे ख़िदमतुनि ऐं बहादुरी खे भेटा पेश। सदर आसिफ अली ज़रदारी चयो त मुश्किल जी हिन घड़ी में असांजी हमदर्दी शहीद जे वारसनि सां गॾु आहे। दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में केतिरनि जवाननि जान जो नज़रानो पेश कयो। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो बि दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में शहीद थी। सिंध असेंबली जे पब्लिक अकाउंट्स कमेटी जे इजलास दौरान पुलिस में कश्मीर ज़िले में 238 भर्तियूं थियण जो इंकशाफ। कश्मीर ज़िले अंदरि साल 2018 दौरान जारी भर्तियूं कयूं वयूं। IG सिंध जो कमेटी आॾो इंकशाफ। IG सिंध ॿुधायो त जारी भर्तियुनि वारे मामले जी जांच बाद मुलविस शीट क्लार्क खे नोटिस करे बरतरफ़ कयो वियो। जारी भर्तियुनि कंदड़नि शीट क्लार्कनि ख़िलाफ़ केस एंटी करप्शन में हलंदड़ आहे। पब्लिक अकाउंट्स कमेटी जे चेयरमैन निसार अहमद खोड़े जो चवणु आहे त जारी डोमिसाल वारे मामले जी जांच जो हुकुम ॾिनो वियो आहे। गूगल जूं आलमी सतह ऐं पाकिस्तान में ख़िदमतूं तारीफ़ जोगियूं आहिनि। नौजवाननि खे तालीम तरबियत ऐं उन्हनि खे बाइख्तियार बणाइण लाइ वसीला फ़राहम कया वञनि। IT जे नए सेक्रेटरी जी मुक़ररी जो अमल शफ़ाफ़ तरीक़े सां थियो। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ जो तक़रीर ख़िताब चयाईं ईंदड़ 5 सालनि अंदरि IT बरामदात जो $25 अरब जो हदफ़ हासिल करणो आहे।
गवर्नर्स के पेपरलेस बनाइण ऐं डिजिटाइज़ेशन बाबति तजवीज़ूं ॾिनियूं आहिनि। इस्लामाबाद में एहतजाज ऐं जलसन के मखसूस हंधनि ते मुक़रर करण ऐं अमन अमान जे हवाले सां बिल सेनेट में अक्सरियत राय सां मंज़ूर। मुखालिफ़ धुर जी मुखालिफ़त ऐवान में शहादत ईमान की तकरीर दौरान सेनेटर सैफुल्लाह अबलो जो एहतजाज। वफ़ाक़ी वज़ीर कानून आज़म नज़ीर तारड़ चयो आहे त इस्लामाबाद में जलसा ऐं जुलूस रोकिया न पिया वञनि, सिर्फ़ जगह मखसूस कयूं वयूं आहिनि। पाकिस्तान गज़ा में पनाहगीरनि जी कैंपुनि ते इसराइली हमलनि जी मज़म्मत कंदे चयो आहे त इसराइल जा हमला गॾियल क़ौम जे चार्टर ऐं इंसानी हक़नि जी भञकड़ी आहिनि। सलामती कौंसिल इसराइल जूं पुरतशद्दद कार्रवाई रोकराए। परॾेही खाते जी तर्जुमान मुमताज़ ज़हरा बलोच इस्लामाबाद में हफ़्तेवार प्रेस ब्रीफिंग ॾींदे चयो त कश्मीर जे हक़ ख़ुदि इरादत जो फ़ैसिलो कश्मीरी अवाम पाण कंदो। भारतीय परॾेही वज़ीर जय शंकर जो बयान हिक तरफ़ो आहे। क़ाबिज़ भारतीय फ़ौज जूं वालर कश्मीर में कार्रवायूं आलमी कानून जे सरासर भञकड़ी आहिनि। कश्मीर मसइलो सलामती कौंसिल जे ठहराव मूजिबि हल थियणु घुरिजे। सिंध हाई कोर्ट में इस्लामाबाद हाई कोर्ट जे जज तारिक महमूद जहांगीरी जी डिग्री बाबत केस जी ॿुधणी अदालत कराची यूनिवर्सिटी जे अनफेयर मेंस कमेटी जी सिफारिश के मुअत्तल कंदे यूनिवर्सिटी इंतजामिया के केस बाबत वधीक कदम खणण खां रोके छॾियो। डिप्टी अटॉर्नी जनरल एडवोकेट जनरल सिंध ऐं ॿियनि खे नोटिस जारी। लाॻापियल धुरियुनि खां 3 हफ़्तनि में जवाब तलब। पाकिस्तान आलमी मालियाती इदारे IMF खां कर्ज हासिल करण में आयल रंडक ख़त्म करण जी कोशिश शुरू करे छॾी। स्टैंडर्ड चार्टर्ड बैंक खे 1 अरब रुपयनि जो कर्ज बहाल करण जी दरख़्वास्त। सऊदी अरब खां 12 अरब रुपयनि जो तेल ओधर ते हासिल करण लाइ ॻाल्हियूं आख़िरी मरहले में दाख़िल। वफ़ाक़ी हुकूमत चीनी कमर्शियल बैंक खां वरितल $4 अरब कर्ज जी रीफाइनेंसिंग बाबति कोशिशूं बि तेज़ करे छॾियूं। ऑडिटर जनरल 300 अरब रुपए जो कणक स्कैंडल साम्हूं अचण बाद ख़ुसूसी ऑडिट जो हुकुम ॾेई छॾियो। ज़रियुनि जो चवणु आहे त स्कैंडल जी जांच के ख़ासि केस जीअं ई कई वेंदी। घुर्बल ॼाण हासिल करण लाइ ख़ुराक खाते जी वफ़ाक़ी ऐं सूबाई अमलदारनि समेत कस्टम इख़्तियारनि सां बि राबितो कयो वेंदो। ऐं सिंध जे क़ौम परस्त पार्टी इरसा एक्ट में इम्कानी तरमीम ख़िलाफ़ गॾियल जिदोजहद करण ते इतफ़ाक़ कंदे 10 सितंबर ते इजलास घुराइण जो फ़ैसिलो करे वरितो। सिंध यूनाइटेड पार्टी जे सदर सैयद ज़ैन शाह जो SDP सरबराह डॉक्टर कादिर मक्सी, क़ौमी अवामी तहरीक जे सदर अयाज़ लतीफ़ अली जो GA सिंध महा जे चेयरमैन रियाज़ चांडियो, GDA अॻवान सफदर अब्बासी ऐं ॿियनि अॻवाननि सां राबितो। सैयद ज़ैन शाह चयो त 10 सितंबर ते इजलास खां पोइ इरसा एक्ट में तरमीम वारे हुकूमती फ़ैसिले ख़िलाफ़ मुस्तक़बिल जे हिकमत अमली जो ऐलान कयो वेंदो।